ओम शांति। अॼु मुले तारीख़ 2/5/2023। अॼु मिठा बाप चवंदा मीठे मीठे ॿार आत्म अभिमानी ठहो। हिकु बाप जी श्रीमत ते हलंदा हलो। तव्हांजो ऊंच गुल आहे, तव्हां सुदर्शन चक्रधारी ठहो। प्रश्न, शिव शक्ति पांडव सेना प्रति बाप जो डायरेक्शन कहिड़ो? उत्तर, बाप जो डायरेक्शन श्रीमत ते हलंदा हिन भारत जो बेड़ो पार करो। सर्व धर्मान्य परित्याग मामिकम याद करो। पावन ठही करे ॿियनि खे पावन ठाहियो। तव्हां शिव शक्ति पांडव सेना पवित्र ठही पंहिंजे तन मन धन सां भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करो। तव्हां श्रीमत ते नॉन वायलेंस अहिंसा जे बल सां भारत जी सच्ची सेवा करो। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो। इहे निराकार शिव परमपिता परमात्मा जी महिमा आहे। उन्हनि खे भगवान चइबो आहे न। भगवान हिकु ई हूंदो आहे। भारतवासियुनि जे भगवान अनेक आहिनि। कुते, बिल्ली, पत्थर, गिटर सभिनि खे भगवान मञी वठंदा आहिनि ऐं खुदि खे बि भगवान सम्झंदा आहिनि। इन करे भगवान चईंदा आहिनि इहे सभु नास्तिक आहिनि। परमपिता परमात्मा जी त महिमा आहे, पत जी सृष्टि खे पावन कंदा आहिनि अथवा कौड़ी जहिड़े कंगाल भारत खे हीरे जहिड़ो सिरताज ठाहींदा आहिनि। 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे जबकि भारत डबल सिरताज हुयो। उहो इहे केरु थो सम्झाए? उहो ई परमपिता परमात्मा शिव, जंहिंखे ज्ञान जो सागर बि चईंदा आहिनि। महिमा रचता बाप जी आहे न, बाक़ी त सभु रचना ई आहे न। भारतवासी चईंदा आहिनि तव्हां माता पिता सां बालक तव्हांजा। भारत खे सुख गनेरा हुया, हाणे न आहिनि। हाणे आसुरी रावण संप्रदाय आहे न। हर हिकु नर नारी में 5 विकार व्यापक आहिनि। हिन में राजा रानी साधु संत आदि सभु अची आहे न। कोई न कोई विकार जरूर आहे। यह पतित दुनिया पतित भारत आहे न। सत्युग में पावन भारत हुयो, पवित्र गृहस्थ धर्म हुयो, पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो। हाणे आहे अपवित्र प्रवृत्ति मार्ग। भारत डबल सिरताज हुयो, अथाह धन हुयो, हीरे जवाहरातनि जा महल हुया। पोइ मुस्लिम आदि लूटे करे पंहिंजी मस्जिद कब्र आदि में हीरा जवाहरात लॻाया न। भारतवासी त बिल्कुल ई कंगाल थी विया आहिनि। मूंखे भुलजण जे कारण नास्तिक थी विया आहिनि। मां त भारतवासियुनि खे देवता ठाहींदो आहे। महिमा बि कंदा आहिनि तव्हां माता पिता सां बालक तव्हांजा, त ज़रूर बाप सां स्वर्ग जो वरिसो मिलणो खपे न। उन्हनि सां स्वर्ग जो सुख गनेरे मिली सघंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहियां। राजयोग ऐं ज्ञान सिखलाए करे परम पिता परमात्मा आत्माउनि खे अची करे पढ़ाईंदा आहिनि। चईंदा आहिनि आत्म अभिमानी ठहो, इहे न परमात्मा अभिमानी ठहो। ये रॉन्ग आहे। ईश्वर सर्वव्यापी न आहे। बाप आहे, शिव ॿार आहिनि, सालिग्राम ॿई परमधाम में रहंदा आहिनि। तव्हां सभु आत्मायूं ठहरो। सन्यासी बि चई ॾींदा आहिनि ब्रह्मो हम, ब्रह्म ई ब्रह्म, बाक़ी सभु कूड़ आहे। असां बि ब्रह्म। हाणे श्री श्री 108 जगत गुरु पतित पावन त हिकु शिव बाबा आहे, उहो ई सतगुरु आहे न। जो पतित दुनिया में रहण वारा आहिनि हुननि खे पतित पावन कीअं चईंदासीं? उहो त खुदि ई पतित आहिनि त ॿियनि खे बि पावन कीअं ठाहींदा? जो पहिरियों पवित्र आत्मायूं हूंदियूं आहिनि हुननि खे हुननि जी बि शादी कराए पतित ठाहे ॾींदा आहिनि। हाणे शिव बाबा चईंदा आहिनि ॿार आत्म अभिमानी ठहो, पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। बाप ई अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि। श्री कृष्ण खे भगवान न चइबो, उहो त दैवी गुण वारो मनुष्य आहे न। सत्युग जो प्रिंस हूंदो न। परम पिता परमात्मा जी महिमा त ॾाढी भारी आहे। खुदि आत्माउनि खे चईंदा आहिनि हे आत्मायूं, तव्हां जॾहिं सत्युग में हुयो त केतिरी पावन हुयो, हाणे पतित थी वई आहियो। हाणे अची करे तव्हांखे वरी खां सुखी ठाहिण लाइ मां श्रीमत ॾियां थो त हुन ते हलो। श्रेष्ठ मत ही भगवान जी आहे न। मनुष्य त हिकु तरफ़ चईंदा आहिनि भगवान नाम रूप का न्यारो आहे, पोइ चई ॾींदा आहिनि उहो सर्वव्यापी आहे। हिनखे चइबो आहे धर्म ग्लानी। कोई खे पतो ई न आहे कि भारत में आदि सनातन देवी देवता धर्म हुयो।
उहा खे स्थापन कयो। कुझु नॉलेज न आहे न, बाप ऐं बाप जी रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणदा आहिनि। मनुष्य ई ॼाणदा, जानवर त न ॼाणदा। शिव बाबा खे बाबा चइबो आहे न। पोइ प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्रह्मण कुल जी स्थापना थींदी आहे न। कोई बि मनुष्य न ॼाणदो आहे कि परमपिता परमात्मा असांखे कीअं रचदा आहिनि, पोइ कीअं पालना कराईंदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा आहे मनुष्य सृष्टि खे रचण वारो। पोइ परमपिता परमात्मा खे क्रिएटर बि चइबो आहे न। मनुष्य सृष्टि के रचण वारो श्री शिव बाबा ब्रह्मा द्वारा रचाईंदा आहिनि। पोइ परमपिता परमात्मा खे क्रिएटर बि चईंदा आहिनि। उहो आत्मा आहिनि जो बाप आहे। असां आत्माउनि खे वरी खां जगाईंदो आहे। त सभु थी विया शिव बाबा जी संतान, ब्रह्मा कुमार कुमारियूं। वरसो न माता पिता खां मिलंदो आहे न। बाबा चईंदो आहे मां तव्हांखे जनम ॾिनो त यादि पोइ मूंखे कयो वरसे खे करणो आहे न। मौत साम्हूं बीठी आहे, मरण समय चईंदा आहिनि भॻवान खे यादि करो। हाणे भॻवान ख़ुदि चए थो ॿार तव्हां मुंहिंजी मत ते हलो। हिकु यादव मत, ॿी कौरव मत, टी आहे असांजी पांडव मत। पांडवनि खे मिलंदी आहे ईश्वर जी मत। ॻायल बि आहे न, विनाश काले विपरीत बुद्धि। पांडवनि जी आहे प्रीत बुद्धि। तव्हां ॼाणदा इहो कूड़ खंड आहे। 5000 वर्ष पहिरियों हुयो सचखंड। देवताऊं राज्य कंदा हुयनि। भारतवासी सॼे विश्व जा मालिक हुयनि। हाणे तव्हां वरी खां विश्व जा मालिक ठहो था न। सत्युग में वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी जो राज्य हुयो। हाणे उहो न आहे। बाप चए थो मां वरी खां मां स्थापना करां थो न, उहो ई राज्य। बाक़ी सभु धर्म खलास थी वेंदा। हाणे तव्हां पतित पावन परमात्मा खे यादि करो। पंहिंजे खे आत्मा सम्झो। पाप आत्मा पुण्य आत्मा थींदी आहे न। भारत में सभु पुण्य आत्मा हुया, हाणे पाप आत्मायूं थी वयूं आहिनि। पुण्य परमात्मा न चईंदोसीं। तव्हां ॿारनि हाणे पूरा 84 जन्म पूरा कया न। हाणे मां वरी खां आयो आहियां ॿारनि खे वापसि वठी वञण लाइ। मां तव्हांजो बेहद जो बाप टीचर बि आहे न। तव्हांखे बेहद जी हिस्ट्री जोग्राफी जो राज बदलाए करे सुदर्शन चक्रधारी ठाहींदो आहे न। बाबा असांखे बेहद जी हिस्ट्री जोग्राफी जो राज बदलाए करे सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि। देवताऊं सुदर्शन चक्रधारी न हूंदा आहिनि। ब्राह्मणनि जो ई सभिनि खां ऊंच कुल आहे। ब्राह्मण चोटी आहे। प्रजापिता ब्रह्मा जी संतान त पोइ देवता थियण वारा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा जी संतान जो पोइ देवता ठहण वारा आहिनि। असांजो कुल हाणे ॾाढो ऊंचो आहे। बाप चए थो तव्हां पहिरियों ब्राह्मण हुयो, पोइ क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पुनर्जन्म वठंदा आया न। हाणे वरी तव्हांखे शिक्षा ॾेई देवी देवता ठाहियां थो न। हिन समय भारतवासी बिल्कुलु क़ब्र दाखिल आहिनि पिया ऐं पंहिंजे खे वॾा वॾा टाइटल ॾींदा आहिनि। सर्वोदया लीडर। सर्व अर्थात सर्व सृष्टि जे मनुष्य मात्र ते दया त मनुष्य न करे सघे न। नॉलेजफुल, ब्लेसफुल हिकु बाप खे चइबो आहे न। हाणे बाबा चईंदा आहिनि सर्व धर्मान्य परित्याय मामिकम यादि करो त योग अग्नि सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। इहे न पतित पावनी गंगा आहे। पतित पावन त हिकु बाप ई आहे न। इहे शिवशक्ति पांडव सेना जो पवित्र रहंदी आहे। ये भारत जी माताऊं शिवशक्ति पांडव सेना जो तन मन धन सां भारत खे स्वर्ग थी ठाहिनि। हिकु तरफ़ आहे नॉन वायलेंस, ॿी तरफ़ आहे वायलेंस। उहे छा कंदा आहिनि ऐं तव्हां छा कंदा? यादगार बीठो आहे न। 5000 वर्ष पहिरियों जो सेवा कई हुई हुनजो यादगार आहे न। तव्हां सर्विस कंदा आहिनि। इहे नॉलेज आहे। हिन में अंधश्रद्धा जी ॻाल्हि न आहे। त शिव जे मंदिर में वञो परंतु वेंदा आहियो, परंतु ॼाणदा न आहियो कि शिव बाबा त स्वर्ग जो रचयिता आहे। त हुननि सां ज़रूर स्वर्ग जो वरसो मिलणो खपे न। परमात्मा हमेशा ॿारनि खे सुख जो वरसो ॾींदो आहे। इन करे सभु हुननि खे यादि कंदा आहिनि। पतित पावन अचो।
हे बाबा अची करे वरी खां स्वर्ग जो राज्य भागे ॾियो, अची करे जीवन मुक्ति ॾियो। सदगति दाता भगवान ही है न, पावन ठही करे ॿियनि खे पावन ठाहिण वारा त शिव शक्ति पांडव सेना आहिनि। तव्हां श्रीमती भारत जो बेड़ो पार कंदा आहियो न, तव्हांखे बाप जी श्रीमत मिली आहे, सर्व धर्मान्य परित्याय मामेकम ज्ञात करो। वो बाप आहे सचित आनंद जो सागर, सुख जो सागर आहे न। उहा ईंदा आहिनि असां ॿारनि खे पढ़ाइण लाइ। बाप आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, आत्मायूं ॿुधंदियूं आहिनि, आत्मा ही सभु कुछ कंदी आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां आयो सिकी लॻा, ॾाढे समय खां बिछड़िया हुआ, परम धाम खां पहिरियों जो आत्मा ईंदियूं आहिनि जेके अंत ताईं हिते रहणो आहे। असां उन्हनि आत्माउनि सां बाबा हिन सृष्टि ते मिलण ईंदा आहिनि। स्वर्ग जी आदि में इहे देवी देवता हुया, इन्हनि पोइ शिवपुरा 84 जन्म भोगिया। हाणे परम पिता परमात्मा ईंदा आहिनि त ॾाढी काल सां जो बिछड़ी हुई आत्मायूं आहिनि न, उहे ई पिर अची करे बाप खां वरतो वठंदियूं आहिनि। ॿार गृहस्थ व्यवहार में रहंदे बाबा खे यादि करो, कमल फूल समान रहो, श्रीमत ते वरी खां अहिड़ो श्रेष्ठ श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ा ठहो। अधु कलाक तव्हां ॾाढो सुख ॾिठो हुयो, पोइ माया रावण आसुरी मथे असांखे किराए छॾी न। जो सूर्यवंशी हुया वो चंद्रवंशी ठहिया, पोइ वैश्य शूद्रवंशी ठहिया, हाणे उहे ई पोइ ब्राह्मण ठहिया आहिनि। तव्हां आहियो गुप्त, तव्हांखे कोई पहचानंदो न आहे। देह जो बापूजी चईंदो आहे मां सॼी सृष्टि जो बापूजी आहे न। स्वर्ग मां ही स्थापना कंदो आहे। हद जे बापूजी त फॉरेनर्स खे भगायो, इहे पोइ सभिनि खे हिन सृष्टि सां भॼाए करे पाण सां गॾु घर वठी वेंदा। अनेक धर्मनि जो विनाश, हिकु धर्म जी स्थापना थिए थी न। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे सम्झंदा उहे ई जे कल्प पहिरियों सम्झियो हूंदो। जो सूर्यवंशी राज्य में ईंदा उहे ई अची करे राज्य कंदा न। इहे झाड़, इहे वॾो झाड़ आहे। आदि सनातन देवी देवता धर्म जो सैम्पलिंग तो लॻे न। कलयुग आहे काटन जो जंगल, सत्युग आहे फूलनि जो बगीचो। जो हिकु ॿ खे सुख ॾींदा आहिनि उन्हनि खे दैवी संप्रदाय चइबो आहे। जो दुख ॾींदा आहिनि उन्हनि खे आसुरी संप्रदाय चइबो आहे। शिव बाबा अची करे शिवालय स्थापन कंदा आहिनि, उन्हनि तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। जेतिरो जो पुरुषार्थ कंदा ओतिरो पद बि पाईंदा न। भारत में पहिरियों दैवी संप्रदाय हुई, पोइ आसुरी संप्रदाय अथवा शूद्र संप्रदाय ठहिया। हाणे पोइ तव्हां दैवी संप्रदाय ठहो था न। हाणे तव्हां ईश्वर संप्रदाय वारा आहियो, पोइ दैवी संप्रदाय वारा ठहींदा। हिन चक्र खे पोइ आसुरी संप्रदाय वारा ठहींदासीं। ये चक्कर खे बि सुठी रीति सम्झो त असांखे सुदर्शन चक्र कीअं फहिराइणो आहे। हाणे असां ईश्वर संप्रदाय ते आहियूं, पोइ दैवी संप्रदाय ठहींदासीं, पोइ आसुरी संप्रदाय ठहींदासीं। ये भी चक्कर फहिराए छॾंदा है। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां बाबा जी यादि प्यार में चवनि था वंदे मातरम। रूहानी बाप जी रूहानी ॿारनि खे नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां सभिनि खे सुख ॾेई दैवी संप्रदाय जो ठहिणो। आसुरी संप्रदाय वारो कोई बि कर्तव्य न करणो। शिवालय जी स्थापना में बाबा जो पूरो पूरो मददगार ठहिणो आहे। ॿियो आहे आत्म अभिमानी थी करे रहणो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे हिकु बाप खे यादि करणो आहे। योग अग्नि सां पंहिंजे विक्रमनि खे दग्ध करणो आहे। योग अग्नि सां बाबा खे तो सुठी रीति यादि करणो आहे कि संसार जा विक्रम पाप कर्म आसुरी स्वभाव संस्कार बुराइयां जो भी
आत्मा में चीजें हैं जो बाबा जी श्रीमन के विपरीत है, वो सब खत्म की है। कि पावरफुल योग करना से द्वारा विश्व की आत्माएं जा भी पाप कर्म विक्रम पश्चिम थी। वरदान आए अटेंशन और अभ्यास से निजी संस्कार द्वारा स्व और सर्व की सेवा में सफलता मिल रखा। ब्राह्मण आत्माएं जो निजी संस्कार अटेंशन और अभ्यास इन्हें करे करी अटेंशन जो भी टेंशन न रखो, सदा स्व सेवाओं जी सेवा साथ साथ करो। जो स्व सेवा खड़ी करे सेवा में लगल रही है उनकी सफलता न मिल सकती है। इन्हें करे बिनी जो बैलेंस रखी अज्ञा वधो कमजोर न रहो। अनेक बार से निमित्त है हुई विजयी आत्मा आयो, विजयी आत्मा के लाए कोई मेहनत आई न। अनेक बार जी विजयी आत्मा आयो, तो विजयी आत्मा के लाए कोई मेहनत आई न, मुश्किल आई न। अनेक बार जी विजयी आत्मा आयो। स्लोगन आए ज्ञान युक्त रहमदिल थाओ त कमजोरिन सा दिल जो वैराग्य। ज्ञान युक्त हर आत्मा के लाए रहमदिल थाओ त असांजी पंहिंजी कमजोरिन सां ऐं ॿियनि जी कमजोरिन सां दिल जो वैराग्य अचे। ॿियनि जी कमजोरी ॾिसंदा आहियूं त वही नजर ईंदी आहे त असां ॿियनि ते रहम करे न सघंदा आहियूं। त रहम भी ज्ञान युक्त सम्झ वारो रहम दिल ठहो त स्वयं ऐं सर्व जी कमजोरिन सां दिल जो वैराग्य अची वेंदो। ओम शांति।